लाड़काणा खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्हियो। कुछ ॾींहं अॻु शहर जे अमीरो खान चौक ते क़ाइम डॉक्टर ज़ुल्फ़कार अली कच्ची जी क्लिनिक अमले पारां ईंदड़ मरीज़नि ऐं संदनि जे वारसनि सां ग़लति रवैयो रखण वारी ख़बर इरादो अख़बार इरादो चैनल ते नशर थियण खां पोइ डॉक्टर ज़ुल्फ़कार अली कच्ची नोटिस वठंदे अमले खे छंड पटी मरीज़नि ऐं उन्हनि जे वारसनि सां सुठो रवैयो रखण जूं हिदायतूं पिणु कयूं। डॉक्टर ज़ुल्फ़कार अली कच्ची इरादो चैनल सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे इरादो चैनल ज़रिए ख़बर पई त मुंहिंजी क्लिनिक ते मौजूदु अमले जो रवैयो मरीज़नि सां दुरुस्त नाहे। उन लाइ उन्हनि खे छंड पटी हिदायतूं कयूं आहिनि, जॾहिं त अमले पारां माज़रत कंदे ॿीहर मरीज़नि सां सुठो रवैयो रखण जो वचन कयो पियो आहे। वधीक डॉक्टर जो चवणु आहे त माज़रत उड़ान जेको मुंहिंजो मरीज़ आहे जंहिंखे तकलीफ़ आई आहे इहो या ॿिया के अहिड़ा मरीज़ आहिनि की जेके वीचारा ज़ाहिर नथा थी सघनि, वीचारा दवा वठी हलिया था वञनि, मां उन्हनि खां माज़रत थो वठां त मुंहिंजे स्टाफ जे तरफ़ां जेकॾहिं कंहिंखे बि का तकलीफ़ आई आहे त मूंखे बि माफ़ु कजो, मुंहिंजे स्टाफ खे बि माफ़ु कजो। पर कॾहिं कॾहिं ईअं थी वेंदो आहे छो जो रश आहे न, रश में हर को हुजाए थो आहे को कीअं आहे उहो अंदरि हलियो थो अचे, कंहिंखे कुझु चई नथा सघूं। सम्झो न, आईंदा इनशाला केयर कंदासीं त कोई बि मरीज़ अचे। पर मां इहो चवंदुसि त जेको बि नाराज़ थो थिए त पहिरियों घटि में घटि मूंखे ॿुधाए त साईं हे तव्हांजो स्टाफ वारो आहे, असांजो इन जो बिहेवियर असां सां सही न आहे, त मां उनजे साम्हूं उनखे ॻाल्हाईंदुसि। अच्छा साईं, जेके इमरजेंसी मरीज़ हूंदा आहिनि या ॿार हूंदा आहिनि या फीमेल वॾी उमिरि लाइ, उन लाइ तव्हां पंहिंजे स्टाफ खे इहो चवंदव त उहो उहो मां उनखे अॻु में ई चई छॾियो ऑलरेडी, जेको बि सीरियस पेशेंट अचे थो पहिरियों तव्हां उनखे ॾेखारियो। ख़ासि करे जीअं अचनि था की लूज़ मोशन में या हाई ग्रेड फीवर में अचनि था, तॾहिं त मुंहिंजो उन्हनि खे चयल आहे तॾहिं त पहिरियों उहे ॾेखारियो।